फरवरी 2024 में जेका ब्लड सिलेक्शन थी हुई, जेका जे इलेक्शन में धांधली थी हुई, उन सिलसिले में जीडीए जिले बदीन इत्तेहादी जमायतन तरफ का शहर बदीन में मुकम्मल तौर शटरबंद हड़ताल की हुई है। फिका रोक जो है वह हड़ताल की हुई है। जे शटरबंद हड़ताल में तव्हां ॾिसंदो त मुख्य जेके मरकज़ी जेके मार्केटूं आहिनि, जंहिंमें सोनारा बाज़ार, शाही बाज़ार ऐं मोबाइल मार्केट, उनखां अलावा गोलाची रोड, मेरान चौक, ये मुकम्मल तौर जेके आहिनि पंहिंजो कारोबार उहे बंदि पियल आहिनि। ॿिए तरफ़ तव्हांखे इहो बि ॿुधायां त ज़िले बदीन खे ॿियनि ज़िलनि सां कमु थियल जेको ट्रांसपोर्ट जो जेको सिस्टम आहे, ट्रांसपोर्ट जो जेको निज़ाम आहे, उहो बि अॼु मुकम्मल तौर बंदि पियल आहे। अहम ज़रियनि मूजिबि असांखे इहे बि इतला मिलिया आहिनि त जीडीए अॻवान बैरिस्टर हसनैन मिर्ज़ा ऐं हुन सां गॾु जेको एसयूपी मरकज़ी अॻवान अमीर हसन पंवर, अज़ीज़ डेरो पीटीआई अॻवान समेत जेके ॿिया जेके अॻवान आहिनि, उहे अॼु बदीन प्रेस क्लब ते ॿाहनि में कारियूं पटी ॿधे करे अॼु कारियो मल्हाईंदा ऐं हुन सां गॾु के एहतिजाजी मुज़ाहिरो कंदा। ईअं ई सॼी सिंध में अॼु जेको 8 फरवरी 2024 जी जेका इलेक्शन आहे, उनजे बारे में उनमें मुबैना तौर धांधली खिलाफ़ अॼु जेके सियासी समाजी पार्टीज़ आहिनि, उहे अॼु एहतिजाज रिकॉर्ड कराए रहिया आहिनि त जीअं आईंदा जी इलेक्शन जेका हुजे उहो शफ़ाफ़ कई वञे ऐं जेको मैडेट आहे जेको अवाम जो, उहो मैडेट अवाम खे ॾिनो वञे। ऐं हिननि हाणे इहो बि महसूसु थिए पियो त आईंदा हाणे सवालिया निशान इहो आहे त छा वाकई आईंदा इलेक्शनूं छा शफ़ाफ़ थींदियूं। हिन एहतिजाज ऐं छो जो अॼु सॼो मुल्क बंदि पियल आहे, वॾो मुआशी जेको नुक़सानु रसण जा अंदेशा आहिनि।